मिठी में सिंध जे रांदियुनि वारे खाते पारां मुनक़िद कयल थर फ्लड जीप रैलीअ जी शुरूआति सुभाणे मिठी चिल्हार रोड ते बाक़ाइदगीअ सां थी रही आहे, जंहिं जो इफ़्तिताह पिणु सिंध जे रांदियुनि वारे खाते जो वज़ीर आला सिंध जो ख़ासि सलाहकार अरबाब लुत्फ़ुल्लाह करे रहियो आहे। उन सिलसिले में अॼु स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड मिठीअ में जीप रेस में हिसो वठंदड़ गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं उन्हनि जी टेक्निकल इंस्पेक्शन करण वारो शुरूआती अमल मुकमल कयो वियो आहे। सुभाणे इफ़्तिताह बाद क्वालिफाई गाॾियूं ट्रैक में दाख़िल थी रेस में हिसो वठी रहियूं आहिनि। इन सिलसिले में मिठी चेल्हार रोड ते मिठीअ खां 6 किलोमीटर परे बाक़ाइदगीअ सां रिहाइशी कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं ड्राइवरनि जी रिहाइश जो टेंट सिटी ठाहे बंदोबस्त पिणु कयो वियो आहे। जीपनि जे हिन रेस में मुल्क जा मशहूर रेसर आमिर मक्सी, रूनी पटेल, सरफराज धंधजी, एजाज़ नून, मीर बबर रिंद, जाम कमाल, हाजी खान महर, सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, साहिबज़ादा सुल्तान ऐं फेरोज़ खान समेत 70 खनि रेसर हिसो वठी रहिया आहिनि। हिन जीप रेस में हिसो वठंदड़नि खे मिलंदड़ इनामनि वारी रक़म सूबे सिंध जी ॿोॾि मुतासिरनि जी सहायता करण लाइ सरकारी अकाउंट में जमा कराई वेंदी।